ज़िले काउंसिल बदीना जो बजट इजलास चेयरमैन अली असगर हालीपोटे जी सदारत में थियो, जंहिंजी शुरूआत में ही मिर्ज़ा ग्रुप ऐं पीपी नाराज़ मेंबरनि सख़्त एहतजाज कंदे चेयरमैन ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। पीपी सां लाॻापियल मेंबरनि शाहिद वर्क, रियाज़ बोहड़, ज़ुहैब आरिसर, गुल मोहम्मद सरीवाल, शामो निज़ामणी समेत एवान मां 22 ॼणा वॉकआउट करिया। जॾहिं त मिर्ज़ा ग्रुप पारां अज़ीज़ुल्ला डेरो, शक्कूर नेडो ऐं ॿियनि पारां सख़्त एहतजाज कयो वियो। मेंबरनि चयो त ज़िले चेयरमैन गुज़िरियल 4 सालनि खां एवान खे गैर जमहूरी तरीक़े सां हलाए रहियो आहे। ज़िले काउंसिल जी करोड़ें रुपयनि जी बजट खे ग़लति इस्तेमालु कयो, जंहिं सबबि ॿाराड़ी जे अवाम खे रोड, सिहत, बिजली ऐं पीअण जे पाणी जी सहूलियत न मिली सघी। जॾहिं त इन खां अॻु ज़िले चेयरमैन पारां बजट पेश कई वई। कराची में सेक्रेटरी ट्रांसपोर्ट पारां डाइवो बसनि जे टर्मिनल ते उतो छापो हयो वियो। हुकूमत पारां जारी कयल एसओपी ते अमल दरामद न करण ते डाइवो बस सर्विस जो रूट परमिट रद्द करण जी सिफारिश पिणु कई। सेक्रेटरी ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांजिट सिंध गुलाम अब्बास डेथो पारां डाइवो बस टर्मिनल जे टर्मिनल मैनेजर कमर ऐं रीजनल मैनेजर आफ्ताब जी मौजूदगी में सुराग ॻोठ लॻियो। डाइवो टर्मिनल ते अचानक छापो हयो। छापे दौरान डाइवो बस पारां एसओपी जो ख़िलाफ़ वर्जियूं ॾिठियूं वयूं, जंहिं ते कार्रवाई लाइ मथे लिखियो वियो। इन वक़्तु हिदायतूं जारी कंदे चवणो त को बि हुकूमत पारां जारी कयल एसओपी जी ख़िलाफ़ वर्जी कंदो त उन ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।